नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो में खबर ईंदा हलूं तो कपरो लग गोठ हाजी मोहम्मद मबीन मंङरيو में और जमायत के अॻूणे सरबराह सियासी अॻवाण पीर सैयद शाह मर्दान शाह चिट धणी की याद में शानदार प्रोग्राम थी गुजरियो। प्रोग्राम के ऑर्गेनाइजर एडिशनल सेक्रेटरी पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग सिंध मोहम्मद खान मंङरيو मुस्लिम लीग फंक्शनल और जमायत से ताल्लुक रखंदड़ आयल हजारी माण्हुनि मेहमानन के आजाणो ॾींदे चयो त पीर साहब शाह मर्दान शाह पाकिस्तान जो सच्चो मुहाफ़िज़ हो जंहिं मुल्क की सलामती जे लाइ हर ॾुखी घड़ी में पंहिंजे होरनि जी कुर्बानी ॾेई मुल्क जी फौज ऐं क़ौम सां कुलो कुले सां मिलाए हलियो। प्रोग्राम के सदारती खिताब कंदे फंक्शनल मुस्लिम लीग जे जनरल सेक्रेटरी सरदार रहीम खान पंहिंजे खिताब में चयो त शाह मर्दान शाह उहा शख्सियत हो जंहिं बिना अक्सरियत जे मोहम्मद खान जुनेजो के वज़ीर आज़म बनायो। हिन होरनि के क़ैद मां आज़ाद कराए पंहिंजी जमायत के वॾनि उहदनि ते पहुचायो। हिन असूलनि ते सौदेबाज़ी कोन कई। प्रोग्राम में फंक्शनल मुस्लिम लीग सांगड़ जे सदर नाना गुलाम दस्तगीर राजड़ गुलाम नबी राजड़ सईद खान निजामानी खलीफो इस्माइल मर फकीर खिजर हयात मंङरيو अहमद अली शर फकीर वरियामानी वकार जट खलीफो अहमद राजड़ मोहब्बत मंङरيو ऐं फकीर खुदा बख्श दर्स मोहम्मद अरशद शर फारूक अब्दुल्ला समेत ॿियनि खिताब कयो। योम शाह मर्दान शाह जे ॾियारे जे मौके ते बेस्ट शाह मर्दान शाह एवार्ड तालीम दाननि खे ॾिनो वियो। बेस्ट एवार्ड हासिल कंदड़नि में PhD होल्डर जलाल भयो, डॉक्टर गुलाम मुस्तफा वसान, डॉक्टर हिरा वसान, डॉक्टर अताऊं चानियूं शामिल आहिनि। जॾहिं त प्रोग्राम जी कंपेयरिंग नौजवान अॻवाण गुलाम अली राजड़ ऐं मोहम्मद मलूक दर्स कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।